त रड़ियुनि जी ज़रूरत न आहे, चिल्लाइण जी चीखण जी ज़रूरत न आहे। तव्हां लिकी करे आराम सां आहिस्ता अल्लाह खे सॾींदा, अल्लाह पाक तव्हांजी आवाज़ खे ॿुधे थो। क़ाल रब्बी इन्नी वहनल आज़्मु, पंहिंजी कमज़ोरी थो बयानु करे। दुआ जे अंदरि इहो क़ुर जो उसूल ॿुधायो वियो त तव्हां दुआ घुरो त पहिरियां रब जी हाकिमियत तस्लीम कयो, पंहिंजी ज़बान सां ॻाल्हायो। हूअं त इंसान जे तस्लीम करण सां रब ते फ़र्क़ु कोन थो पवे, पर इंसान जी पंहिंजी दुआ जी क़बूलियत में इहा शइ मददगार आहे त मुंहिंजा रब मां कमज़ोर आहियां, मुंहिंजी का हैसियत न आहे, तूं अरहमुर राहिमीन आहे, तूं महिरबान आहे, तूं वॾो आहे, तूं हाकिम आहे। अल्लाह साईं रब्बिका अब्दहु ज़करिया इज़ नादा रब्बहु निदाअन ख़फ़िया क़ाल रब्बि इन्नी वहनल अज़्मु मिन्नी वश्तअलर रअसु शैबा वलम अकुम बिदुआइक रब्बि शक़िया। सदक़ल्लाहुल अलियुल अज़ीम। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मदिन नबिय्यिल उम्मी व अला आलिहि व अस्हाबिहि व बारक व सल्लम तस्लीमन कसीरन कसीरा। रमज़ानुल मुबारक जो ॿियो अशरो, ॿियो ॾहो शुरू थी चुको आहे। पहिरियों अशरो रहमत जो ॾहाको ऐं ॿियो ॾहाको मग़फ़िरत जो ॾहाको, जंहिंमें अल्लाह पाक ॿारनि जे गुनाहनि खे माफ़ फरमाईंदो आहे, ऐं टियों ॾहाको जहन्नम खां आज़ादी जो ॾहाको। रमज़ानुल मुबारक बाबरकत महीनो आहे। इन महीने जो जंहिं मुसलमान क़दुरु कयो, अल्लाह तबारक व तआला उन जे दुनिया ऐं आख़िरत खे संवारणु फरमाईंदो, पर जंहिं इन जो क़दुरु न कयो पोइ उहो इंतिहाई नाकाम इंसान आहे। अल्लाह जो महिमान महीनो, इन महिमान महीने जे अंदरि जेतिरो बानो अल्लाह पाक जे वेझो थींदो इबादत जे ज़रिए सां, अल्लाह तबारक व तआला जी ओतिरी रहमत उन बाने जे तरफ़ मुतवजी थींदी, ओतिरा उन जा दुनिया जा मसइला हल थींदा, आख़िरत जा उन जा मसइला हल थींदा। हीउ लुट जो महीनो आहे, बर्दाश्त जो महीनो आहे, हमदर्दी जो महीनो आहे, इंसानियत सां सुहिणे सलूक करण जो महीनो आहे। सभ खां बहितरीनु सलूक इंसान जो पंहिंजे जिस्म सां आहे। जेकॾहिं इंसान जो पंहिंजे जिस्म सां सलूक बहितरीनु आहे त पोइ इहो सचो ऐं अकुलमंद माण्हू चइबो। पंहिंजे जिस्म सां सलूक बहितरीनु कहिड़ो आहे त अल्लाह पाक जो हुकुम इंसान जे तरफ़ मुतवजह आहे, नमाज़ जी सूरत में, रोज़े जी सूरत में, ऐं हीअ उनखे अदा करे थो त पंहिंजे जान ऐं जिस्म जो सॼणु आहे। जेकॾहिं उनखे अदा नथो करे त पंहिंजो ई दुश्मन आहे, सम्झे थो त पंहिंजे जिस्म खे जहन्नम जी बाहि जे हवाले थो करे। अल्लाह तबारक व तआला वॾो क़हार ज़ात आहे। जहिड़ी तरह रब रहीम आहे, अहिड़ी तरह अल्लाह पाक जी सिफ़त क़हारियत बि आहे। उहो रब जॾहिं माफ़ु करण ते ईंदो त वॾे में वॾा गुनाहगार माफ़ु करणु फरमाईंदो, पर जेकॾहिं पकड़ ते ईंदो अल्लाह पाक चङनि भलनि माण्हुनि खे पकड़ में देरि न कंदो। अल्लाह पाक उनजो क़ानून ॿुधायो त हिन क़ानून ऐं तरीक़े सां ज़िंदगी गुज़ारे अचो, पोइ तव्हांजी बख़्शिश थींदी। पंहिंजी मर्ज़ीअ वारी ज़िंदगी गुज़ारे ईंदा त अल्लाह वटि कंहिं बि क़िस्म जी उनजी मग़फ़िरत न आहे। सूरतुल मरियम जी इब्तिदाई आयतुनि जी तिलावत थी आहे। इन्हनि आयतुनि में अल्लाह पाक हज़रत ज़करिया अलैहिस्सलातु वस्सलाम जो क़िसो ॿुधाइणु फरमायो। हज़रत ज़करिया अलैहिस्सलाम बढ़ई जो कमु कंदो हुयो ऐं अल्लाह जे प्यारनि पैगम्बरनि मां हुयो, बनी इसराईलनि मां। ही ज़करिया अलैहिस्सलाम बि अल्लाह जो हिकिड़ो नबी हुयो। ज़करिया अलैहिस्सलाम जी उमिरि तक़रीबन 100 साल जे वेझो पहुती, उनखे औलाद न हुई। त ज़करिया अलैहिस्सलातु वस्सलाम जो वाक़ियो अल्लाह साईं क़ुर में ॿुधाए मुतवजे फरमायो, फरमाई त तव्हां जेके अल्लाह जी ज़ात खे छॾे करे गैरनि खां घुरंदा आहियो त फ़िलाणा साईं तूं असांखे औलाद ॾे, फ़िलाणा असांजी मदद कर, कंहिं तावीज़ जे पोयां, कंहिं ॿियनि मसइलनि जे पोयां। अल्लाह फरमायो त सभ खां तव्हां सभिनि इंसाननि खां बहितरीनु ज़ातियूं मां वटि चूंडियल अल्लाह जा नबी आहिनि। उन नबियनि मां ज़करिया अलैहिस्सलाम रब जो प्यारो नबी आहे। इब्राहिम अलैहिस्सलाम अल्लाह जो प्यारो बानो आहे। उनजे बावजूदि जॾहिं उन्हनि खे औलाद जी ज़रूरत पवे थी, ईअं नथा चवंदा असां पाण नबी आहियूं, ॻणती न आहे, रब जो वॾो पावर मिलियल आहे असांखे। जीअं हिते दुनिया में मुशरिक चवंदा त साईं अल्लाह बि आहे पर हे बि आहिनि, हे बि रब जा प्यारा बाना आहिनि। इहे काइनात जा सभु जेके इंसान गॾिजी पवनि, रब जे नबीअ जे शान जे मुक़ाबले में नथा थी सघनि। नबीअ खे जॾहिं ज़रूरत पवे थी त नबी बि अल्लाह जे साम्हूं अर्ज़ु थो करे। कहिड़ो? फरमाईंदा ज़िक्रो रहमत रब्बिका अब्दहु ज़करिया, फरमाईंदा तुंहिंजे रब जे प्यारे बाने ज़करिया अलैहिस्सलाम जो ज़िक्र हिते हले थो। फरमाई इज़ नादा रब्बहु निदाअन ख़फ़िया, अल्लाह पाक खे लिकी करे आहिस्ता रब खे सॾियईं। क़ुर इन मां अंदाज़ो ॿुधायो, जॾहिं तव्हांखे रब खे सॾणो हुजे, मां तुंहिंजे साम्हूं ग़ुलाम आहियां, बानो आहियां, मां कमज़ोर आहियां। ज़करिया अलैहिस्सलाम चईं त ए अल्लाह मुंहिंजा हॾा कमज़ोर बणिजी चुका, वहनल आज़्मु मिन्नी वश्तअलर रअसु शैबा, मुंहिंजो मथो अछो बणिजी चुको, वलम अकुम बिदुआइक रब्बि शक़िया, फरमाई त मुंहिंजा अल्लाह साईं तोखां सवाइ मुंहिंजे लाइ को रस्तो न आहे, मां दुआ घुरण वारो तोखां आहियां। इन्नी ख़िफ़्तुल मवालिय मिन वराई वकानत इम्राती आक़रा, मुंहिंजे पोयां को दीन जो वारिस बि न आहे
मुंहिंजी घरवारी आख़िर माना संड बणिजी चुकी जेका औलाद खां ख़तमु थी वञे। औरत जॾहिं पंहिंजी उमिरि क्रास करे हूंदी आहे, क्रास करे वञे त पोइ उनजी जेका आहे ॿार जे ॼणण वारी सलाहियत ख़तमु थी वेंदी आहे। त हुन चयो त मुंहिंजी घरवारी बि इन हालत में पहुती। फरमाई त फहबली मिल दुनक, ऐं मुंहिंजा अलाह साईं पंहिंजे तरफ़ खां मूंखे औलाद अता फरमा। अलाह साईं दुआ खे क़बूल फरमायो। यरिसुनी व यरिसु मिन आली याक़ूब वजअलहु रब्बि रदिया या ज़करिया इन्ना नुबश्शिरुक। फरमाई ए ज़करिया असां तव्हांखे बिशारत ॾिनीसीं बचड़े जे ॾियण जी, ऐं फरमाई त इन्ना नुबश्शिरुक बिग़ुलामिन इस्मुहु यहया, बचे जो त असां तव्हांजे लाइ ऐलान कयोसीं ऐं हुन बचे जो नालो बि यहया रखी करे ॾिनोसीं। ज़करिया अलैहिस्सलाम हैरान थी वियो त साईं ईअं भला कीअं, मुंहिंजी घरवारी में ताक़त न आहे। रब फरमाए त काल कज़ालिक, ईअं ई त असां कंदा आहियूं। जिते दुनिया जा असबाब ख़तमु थींदा आहिनि, आदम अलैहिस्सलाम खे रब मिटी पाणी ऐं बाहि मां ठाहे ॾेखारियो न, वरी आदम अलैहिस्सलाम जी खबी पासीरे मां अम्मा हवा खे अलाह साईं पैदा करे ॾेखारियो। वरी साईं मुंहिंजा हज़रत मरियम मां, इन में वाक़ियो अचे थो अॻिते, अम्मा मरियम मां हज़रत ईसा अलैहिस्सलाम खे बग़ैर वालिद जे पैदा करे ॾेखारियईं। अलाह फरमाए त असां ईअं ई कंदा आहियूं। ऐं क़ुर इन वाक़े खे ॿुधाए मुतवजे करणु फरमायो त बानो दुआऊं घुरो, अलाह पाक खे परचायो ऐं पंहिंजा जेके मसाइला अथव रब जे साम्हूं पंहिंजा पेश कयो। अलाह पाक तमामु मसाइल खे हल करण जी कुदरत रखे थो। ताक़त बि उन ई वटि आहे, न उन वटि सिफ़ारिश जी ज़रूरत आहे, रुॻो तव्हांजे अचण जी ज़रूरत आहे। तव्हांजे पंहिंजे आराम त ज़िंदगी खे छॾे करे मुतवज थियण जी